सुकून ऐं सुरूर मिले थो। अज़ीज़ान गिरामी, अज़ीज़ान मोहतरम, मुंहिंजा प्यारा भाइरो, अल्लाह जी याद जो ॿियो फ़ाइदो ही आहे जो अल्लाह जो ज़िक्र दिलनि खे रोशन ऐं मुनवर कंदो आहे। छो त गुनाह दिल खे कारो कंदा आहिनि, अल्लाह जी याद खे साफ़ शफ़ाफ़ रोशन कंदी आहे। हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हु तो चवे त मदीने वारे साईं फरमायो त बेशक हर शइ जी सफ़ाईअ लाइ औज़ार हूंदो आहे ऐं बेशक दिलनि जी सफ़ाईअ जो औज़ार अल्लाह जो ज़िक्र आहे। इएं का बि शइ अल्लाह जे ज़िक्र खां वधीक अल्लाह जे अज़ाब खां बचाइण वारी न आहे। हीअ अल्लाह जी यादि जो टियों फ़ाइदो आहे जो अल्लाह जे अज़ाब खां बचाईंदी आहे। मुंहिंजा दोस्तो ओ मुंहिंजा पिरी प्यारा भाइरो, अल्लाह जे ज़िक्र जो चौथों फ़ाइदो ही आहे जो अल्लाह जो ज़िक्र दिलनि खे ज़िंदा कंदो आहे। हक़ीक़ी ज़िंदगी बि उहा आहे। पोइ माण्हू भले सुतल हुजे त बि दिलि अल्लाह जो ज़िक्र पे कंदी आहे, चवंदी आहे अल्लाह। पर माण्हू मरी वञे क़बर में पए त बि दिलि अल्लाह जी यादि खां न रुकबी आहे। पोइ उन जी निंड बि इबादत बणिजी पवंदी आहे ऐं उन जो मौत बि राहत बणिजी पवंदी आहे। शाइर में शाइर थो चए त तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जने तंदू जे तलब जूं वहदत से सिर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगन से सुताई जागन निंड इबादत उन जी। जिस्म मिट्टीअ जे हेठां आरामियो हुजेसि पर जे दिलि ज़िंदा अथसि त उहो उन आबिद खां भलो आहे जंहिंजी दिलि मुर्द हुजे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह खे यादि करण वारो मरण बाद बि ज़िंदा आहे पर अल्लाह खे विसारण वारो जहिड़ो हूंदो मुर्दो आहे। कंहिं बुज़ुर्ग ने ईअं लिखियो आहे त जेकॾहिं वीचारी मुईअ खे ॻाल्हाइण जी ज़बान मुंहुं मिले हा त रड़ियूं ऐं आज़ियूं करे जेरनि खे चवे हा त जेसी जेरा आयो असां मुंहनि वांगुरु पंहिंजी ज़बान अल्लाह जी यादि खां बंदि न कयो। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा पिरी प्यारा दोस्तो, अल्लाह जी यादि जो पंजो फ़ाइदो ही आहे जो अल्लाह जे ज़िक्र खां शैतान परे भॼंदो आहे। शैतान इंसान जो सभ खां वॾो वेरी आहे। उहो हर वक़्तु इंसान खे गुमराह करण जी कोशिश में रुधल हूंदो आहे। रब करीम इरशाद फरमाए त इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन। बेशक शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे। उन दुश्मन जे मुकरनि ऐं चकरनि खां कीअं बची सघिबो? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह जे ज़िक्र वास्ते हिकु अहिड़ो नूर आहे जंहिंखां शैतान ईअं डिॼे थो जीअं असां मां को बाहि खां डिॼंदो। मिसाल बाहि भड़कंदड़ ॿलंदड़ उहा जलाईंदड़ बाहि आहे। केरु माण्हू उन में हथु विझंदो चवंदो जे हथु विझंदसि त सड़ी पवंदसि। ईअं ई शैतान उन ज़िक्र वारे खां परे भॼंदो आहे छो त उहो ईअं सम्झंदो मां ॼण बाहि में पाण साड़ींदसि
सड़ी खाक ते वेंदसि त छो न मुंहिंजा ॿाहिरि वेही अल्लाह जो ज़िक्र कयो। दोस्तो जॾहिं शैतान के माण्हू मथां ग़ालिब पइजी वेंदो आहे त उन खां अल्लाह जो ज़िक्र विसारे छॾींदो आहे पर उहो माण्हू शैतान जे टोलीअ जो बणिजी पवंदो आहे। अल्लाह करीम तो फरमाए त उन्हनि ते शैतान ग़लबो करे वियो आहे पर उन्हनि खां अल्लाह जो ज़िक्र विसारे छॾियो आहे ऐं उहे माण्हू शैतान जो टोलो आहिनि। ख़बरदार बेशक शैतान जे टोले वारा हमेशह